शख्स रमज़ान मुबारक जो क़दर न करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मशहूर ऐं मारूफ़ हदीस, सैयदना जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचनि था ऐं अची करे चयूं, अतानी जिब्राईल फ़क़ाल या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अदरक अहदन वालिदैहि फ़मात फ़दख़ल अन्नार फ़अबदल्लाहु अन्हु। फरमाए, जेको शख्स पंहिंजे अबे अमड़ मंझां उन्हनि जी ज़िंदगीअ में उन्हनि सां गॾु आहे, उन्हनि जी ज़िंदगी मिली वियसि, कोई बि अबो आहे या अमड़ आहे, फरमाए पोइ वरी उहो फ़ौत थो थी वञे ऐं जहन्नुम में थो दाख़िल थिए, फरमाए फ़अबदल्लाहु अन्हु, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे अञा पाण खां परे करे छॾे। हाणे इहा ॻाल्हि चवण वारो केरु आहे? जिब्राईल अलैहिस्सलाम। फ़क़ुल आमीन। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मूंखे जिब्राईल चयो, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां इन ते आमीन चओ। फ़क़ुल्तु आमीन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, आमीन। अल्लाह रब्बुल आलमीन जंहिं शख़्स खे उन जी ज़िंदगी में अबे अमड़ मिली वञे ऐं उन्हनि खे राज़ी न करे सघे, उन्हनि खे पंहिंजी जन्नत जो मुस्तहिक़ न बणाए सघे, फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े शख़्स खे पंहिंजे पाण खां परे करे छॾे। ऐं फरमायूं उहो शख़्स बि अल्लाह जी रहमत खां परे हुजे जंहिं शख़्स खे रमज़ानुल मुबारक जो महीनो नसीब थिए, फलम युग़फर लह, ऐं पोइ बि हू पंहिंजा गुनाह माफ़ न कराए सघे, फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े शख़्स खे बि पंहिंजे पाण खां परे करे छॾे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन जे मथां बि आमीन चई। फरमायो उहो शख़्स बि अल्लाह जी रहमत खां परे थी वञे, अल्लाह जी रहमत जो मुस्तहिक़ न थिए, जंहिं शख़्स खे जे साम्हूं मुंहिंजो नालो अचे, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे, फलम युसल्ली अलैया, ऐं मुंहिंजे मथां दुरूद न पढ़े। त रमज़ान मुबारक जो महीनो जीअं तव्हांखे ख़बर आहे त हर साल ईंदो आहे ऐं हर साल जल्दी ख़तम थी वेंदो आहे, ख़बर ई न पवंदी आहे। इन वक़्त जो क़दर कयो। इन रमज़ान मुबारक जी घरनि जो खोड़ सारा साथी